अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी जुगार नगर माया माशूक अली भुट्टो नाज़रीन असीं मौजूद आहियूं सेशन कोर्ट बार में जिते PLF जा जेके जनरल सेक्रेटरी आहिनि ज़फ़रुल्लाह सुमरो साहब उहे जेको सोभारा थिया आहिनि ऐं जेका इहा सीट खटे चुका मालूम कंदासीं कि जेको साईं तव्हांजी फीलिंग्स छा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम अदा मुंहिंजी फीलिंग जे हवाले सां अवल त मां दोस्तनि भाइरनि जेके असांजे जेके डिस्ट्रिक्ट बार जा मेंबर या हाईकोर्ट बार जा जेके डिस्ट्रिक्ट जा टोटल वकील साहिबान आहिनि उन्हनि जेको मूं ते एतमाद करे मुंहिंजो मान मथां कयो आहे मां सम्झां थो त उन जे मां जेकॾहिं हुननि मूंखे लाइक़ु सम्झो त इन जे करे हुननि मूंखे चूंडायो ऐं ॿ जेकी हुननि उहा मूंखां तवका रखी आहे इनशाला मां बार जे लाइ उनखे संभालण लाइ उन जे लाइ ख़िदमत लाइ ऐं इनशाला मां भरपूर कोशिशि कंदुसि त उन शइ खे पाए तकमील ताईं जेके हुननि तवका रखी मां उनखे पूरो कयां। साईं मोहम्मद या सुमरो साहब जन असां अगरि मौजूदु न आहिनि तमामु काफ़ी वक़्तु जेको आहे उन्हनि इन पंहिंजो सेशन कोर्ट खे उन बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? साईं मोहम्मद साहब असांजे लाइ सीनियर उस्ताद हो ऐं सभिनी जे लाइ उहो राह हमवार करे वियो हिते असांजे डिस्ट्रिक्ट बार जे लाइ हुन शायदि मां सम्झां थो हाणे मूंखे यादि न आहे 8 या 9 दफ़ा शायदि एतिरो उन विनिंग पोज़ीशन में आयो 8 दफ़ा 9 दफ़ा बार में खटियो अथई उन जे लाइ मां सम्झां थो त हिते मूं वटि लफ़्ज़ कोन्हनि मरहूम लाइ जेकॾहिं इहे शायदि हिते हुजे हा त एतिरो ॾाढो ख़ुशि थिया मां उन दौर में बि अयाज़ साहब जे दौर में बि जेको मां उन ई हवाले सां उहो मूंखे हिते कैंडिडेट बीहारींदो हो मां उन टाइम ते मां 4 साल एज़ अ ट्रेज़रर हिते ख़ज़ानची रहियो आहियां डिस्ट्रिक्ट बार जो। साईं जुंगार न्यूज़ ते जेके असां तव्हांखे व्यूअर्स ॾिसी रहिया आहिनि उन्हनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? अदा मां जुंगार न्यूज़ खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त तव्हां पंहिंजे जेको सहाफ़त जे हवाले सां जेको अमल कयो या जेको बि कमकार कयो उहो पंहिंजो फ़राख़ दिली सां कयो ऐं इंशाअल्लाह असां बि इहा कोशिशि कंदासीं जेको आहे त सहाफ़ी जेके खे इहा मां अर्ज़ु कंदुसि त मां जेके न्यूज़ वग़ैरह या जेके बि हलाइनि या कंहिं बि हवाले सां त उन में माना साफ़ सुथराई हुजे ऐं इख़लाक़ जो दाइरो हुजे मां सम्झां थो तव्हांजो सहाफ़त जो शोबो ऐं सुठो ऐं वसी आहे। वकील दोस्त पैनल जा जेके कैंडिडेट हुया अतर अब्बास सोलंकी साहब जन सोभारा थिया आहिनि ऐं जेको आहे प्रेसिडेंट जी जेका सीट उहा खटे चुका आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल कंदासीं। अस्सलाम वालेकुम। साईं तव्हां माशाल्लाह सां सीट खटी आहे सुबुह बि तव्हां सां मुलाक़ात थी असांजी तव्हां हाणे वकील दोस्त जेके जिन तव्हां जेको तव्हां सां सपोर्ट कई उन्हनि जे बारे में तव्हां छा चवणु चाहींदो? मां उन्हनि सभिनी वकील भाइरनि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मुंहिंजे करे रातिनि जूं निंडूं फिटायूं असांजे हिकु वकील दोस्त वटि हलिया असांजी वर्क कयनि असांजी मदद कयनि मुंहिंजी सॼी कैंपेन हलायनि मुंहिंजे कैंपेन जो टके जो ख़र्चु मुंहिंजे वकील भाइरनि बर्दाश्त कयो उन्हनि सभिनी जो शुक्रगुज़ार आहियां। उन खां पोइ मां पंहिंजे मुखालफ़नि जो शुक्रगुज़ार आहियां जिन मूं में इहो हिमत पैदा कई जिन जमहूरी तरीक़े सां असां सां इलेक्शन विढ़ी मां उन्हनि सभिनी खे बि गॾु खणी हलंदुमि पंहिंजे वकील दोस्तनि भाइरनि खे बि गॾु खणी हलंदुमि। तव्हां सुबुह बि मूंखां पुछो मां तव्हांखे चयो त मुंहिंजी वॾे में वॾी कैंपेन तव्हां ई हलाए छॾी त तव्हां अवल तव्हांखे मौक़ो मिलियो तव्हां न कयो हाणे तव्हां छा कंदो मां तव्हांखे चयो मां पहिरियों दफ़ो बीठो आहियां अॼु खटियो आहे हींअर राति जा 8 पिया था थियनि हींअर असां सेशंस कोर्ट वञूं था सॼे ॾींहं में जेका असां उते ज़ाहिर आहे असां उते ख़ाली टेन उछलाया आहिनि असां उते डिस्पोजेबल जेके गिलासिस आहिनि उहे उछलाया आहिनि उते जेको बि किचिरो आहे हींअर मां पंहिंजे दोस्तनि सां गॾु वञी सेशंस कोर्ट साफ़ु कंदुमि हींअर खां असांजो कमु शुरू आहे। साईं तव्हां केतिरे वोटनि सां सोभारा थिया केतिरे वोटनि जो फ़र्क़ु आहे? इहो वॾा सही मूंखे फिगर बि कोन मिली आहे शायदि 50-60 जो फ़र्क़ु आहे शायदि 50-60 वोटनि जो फ़र्क़ु आहे। हा माशाल्लाह। जेके जुंगार न्यूज़ ते तव्हांखे असां जेके व्यूअर्स तव्हांखे ॾिसी रहिया नाज़रीन तव्हां उनखे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदो? मां चवां थो त उहे जेके तव्हांजे व्यूअर्स आहिनि उन्हनि जी बि महिरबानी उन्हनि जूं बि दुआऊं मूंसां गॾु आहिनि ऐं असां सभु उन सोसाइटी मां आया आहियूं उहे सभु असांजा ॿाहिरि आहिनि उते बि ऐं उन्हनि जे लाइ जेके लिटिगेंट्स आहिनि जिन जो बि कोर्ट में केस आहे जिन जो ॿाहिरि मसइलो आहे जेके कैदी आहिनि जेके लावारिस कैदी आहिनि बेंच ऐं बार जा जेके पाण में विच में गैप्स आहिनि विछोटियूं उहे सभु ख़तमु कंदा त इंशाअल्लाह ताला अल्लाह कंदो बहितरी तव्हांखे थींदे नज़र ईंदी रब कंदो बहितरी हूंदी। मां तव्हांखे अर्ज़ु कयो त हींअर जेको असां वकीलनि असां मां पाण जेको बि असां उते कयो आहे असां हींअर हालांकि सेशंस कोर्ट असांजे ॿार खां जो ॿार आहे पर उहो मुंहिंजो घरु आहे सेशंस कोर्ट अॼु असांजी इलेक्शन ई उते मां हींअर खां वञी उते शुरूआति थो कयां मां उतां वञी सफ़ाई जो आगाज़ थो कयां त उहो मुंहिंजो घरु आहे मां वञी पाण उन घर खे साफ़ु कंदुमि जेको असां सॼो ॾींहुं उते कयो आहे हाणे मां वञी उनखे साफ़ु करण वारो आहियां। साईं मोहम्मद या सुमरो साहब हिते काफ़ी वक़्त खां जेको प्रेसिडेंट रहिया अॼु असां गॾु मौजूदु न आहिनि तव्हां उन्हनि जे बारे में छा चवणु चाहींदो?
मोहम्मद अयास उमरो साहब जो ख़ुदा ताला मग़फ़िरत करे, अल्लाह ताला उन जा दर्जात बुलंद करे। ऐं असांजो भाउ हुयो, असांजे ॿार जो असांजो प्रेसिडेंट रहियो ऐं हुन हिकिड़ो पंहिंजो रोल निभायो। अॼु ॾींहं ताईं ॿार हुनखे यादि कंदी आहे। 15 डिसंबर ते जॾहिं असांजी हीअ इलेक्शन पोस्टपोन थी त मूंखे दोस्त चवनि पिया साईं तव्हांजे करे ईअं वन वे ट्रैफिक ईअं थी हले जीअं मोहम्मद अयास उमर जे करे हलंदी। त मन हुनजो ॿार में एतिरो त किरदारु हुयो ऐं असांजो वकील हो, असांजो बि पंधु होॾे आहे ऐं असां हुनजा सुठा तालुकात आहिनि। अलाह उन जी मग़फ़िरत करे। ऐं मोहम्मद अयास उमर खे हिकिड़ो एडवांटेज हूंदो त हुनजी पार्टी हूंदी, पोइ मोहम्मद अयास उमर साहब पंहिंजी पार्टी जे थ्रू पंहिंजे वकील भाइरनि जो काफ़ी कमु ऐं मदद कंदो। मां हुकूमती धुर में न आहियां, मुंहिंजी का पार्टी न आहे, पर जेके हुकूमती धुर में आहिनि मां पंहिंजे वकील दोस्तनि जे करे उन्हनि ॾे बि हली वेंदुसि। मां चवंदुमि मुंहिंजे वकील भाइरनि जे लाइ हीउ कयो, इंशाअल्लाह ताला उन्हनि खां बि कमु वठंदासीं, को मसइलो न आहे। नाज़रीन तव्हां अतर अब्बास सोलंकी साहब जन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं जेके सेशन कोर्ट बार जा प्रेसिडेंट चूंडी चुका आहिनि। साईं जन जूं ॻाल्हियूं साईं जन इहो चवणु आहे जेको असीं सेशन कोर्ट बार में गंद किचिरो कयो आहे, डिस्पोजेबल या गिलास जेको खाधो पीतो आहे, हिन ई वक़्तु जेको आहे पंहिंजे वकील प्रेस सां गॾु वञी करे सफ़ाई सरंजाम ॾींदुमि। पहिरियों क़दम साईं जन जो इहो हूंदो। जुगार न्यूज़ सां गॾु माशूक अली भुट्टो खणंदा इजाज़त। अल्लाह निगहबान।